दाद लगारी में मजदूर यूनियन पारां फौजी फाउंडेशन इंतजामिया खिलाफ एहतजाज कयो वियो। सादिक लगारी, उमर शहर, रायब अली ऐं ॿियनि ॿुधायो त फौजी फाउंडेशन मिल इंतजामिया मक़ामी माण्हुनि खे कढी ॿाहिरनि खे भर्ती करे थी। हुननि चयो त 40 खां वधीक पावर प्लांट में कम कंदड़ मज़दूरनि खे बरतरफ़ करण सां गॾु संदनि खानदाननि खे फाका कशे ते मजबूर कयो वियो आहे। असल में मसलो ईअं त भई पंजो ॾियारो वञे थो पियो। 5 ॾींहंनि में 5 ॾींहं 6 ॾींहं हुयो पहिरियों ॾींहुं मीटिंग थी हिकिड़ी। उन मीटिंग में इहो थियो त हिकिड़ो माण्हू असांजो हितो कढियो हुयूं, जेको बदिली करे TTC कॉलेज में रखियो अथव प्राइवेट कंपनीअ। ओॾे रखियो त सैलरी सही कोन्हे पिया, हितो जो पको माण्हू मुलाज़िम कढियऊं त उन ते हिननि जी ॻाल्हि जी थियूं। उन्हनि चयो त बाबा ठीकु आहे, हिनखे 2-3 तनख़्वाह वधाए ॾींदासीं। वरी सुभाणे असां मीटिंग कंदासीं। सुभाणे जो आसरो ॾेई हिननि टोटली CBI जो गेट बंदि करे छॾियो बिना जवाब। अॻवाननि मुताबिक़ त संदनि ॾिनल चार्टर ऑफ डिमांड ते अमल कराईंदे मज़दूरनि में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk